यूहन्ना 1:1-5 में सभिनीनि खां पहिरीं ॻाल्हि मां चाहींदी आहियां कि तव्हां इहो सम्झी वठो, मसीह में वचन जेको ॻाल्हि आहे मां तव्हांखे ॿुधायां थी, उहो शब्द जेको प्रभुअ सां प्रेरित थींदो, पर उहो शब्द प्रभुअ सां प्रति वचन जेको तव्हांखे उहो मसीह आहे। इन जो मतिलबु इहो आहे कि असां उन्हनि वटि ॾाढा आदर कंदासीं। असांखे क़ीमत सम्झणु खपे प्रभु जे वचन जी। खोड़ ॼणा जेको अॼु हिते आया आहिनि प्रभु जे वचन जी क़ीमत सम्झणु खपे, छो त उहो जुमे जी सुबुह जो उथी कंदा सभु कमु छॾे करे। ऐं तव्हां हिते आया आहियो इहो ॿुधण लाइ, तव्हां मोकल वरिती आहे हिते अची करे वचन ॿुधण लाइ। तव्हां लखे माण्हू हूंदा आहियो, पर तव्हां खां उमेद कंदी आहियां तव्हां इनखे सम्झो ऐं तव्हां इहे चरया जी ॻाल्हियूं न कयो जेके असल में तव्हां चवंदा आहियो। उहो ॾिसो जेको प्रभु चए थो। प्रभु जा वचन आहिनि बाइबल में बि असांखे चवंदा आहिनि कि तव्हां मटणु लॻंदा आहियो ऐं शायदि तव्हांखे ईअं लॻंदो कि तव्हां खोले करे चई सघो। वचन 23 में मां पढ़ियो हुयो कि हिन जे बारे में असांखे खोड़ सारी ॻाल्हियूं ॾिसणियूं आहिनि, छाकाणि त असांजे जीवन में इहो कमु कंदी, असांजे आत्मिक जीवन में कमु कंदी। मूंखे विश्वास आहे त तव्हां इनखे सम्झंदव। मां मञा थी कि असांखे इहो सम्झणु खपे इहो रोटी आहे ऐं असां इन रोटीअ जे करे हलूं पिया था ऐं असां इहो करे सघंदा आहियूं, असां हिन सां सहमत आहियूं। ऐं इहा रोटी आहे जेकी असांखे ताक़त ॾींदी आहे अॻियां हलण में ऐं आत्मिक तरीक़े सां असांजी आत्मा खे शक्तिशाली बनाइण जी मदद कंदे। तव्हां मां केतिरा ॼणा इहो चवंदा आहियो कि इहो सही आहे ऐं इन वटि शक्ति आहे। इहो शक्ति आहे, शक्ति आहे प्रभुअ जे वचन में। ख़बर अथव पोइ हफ़्ते हिकु इंटरव्यू कयां पई, तव्हांखे विश्वास कोन थींदो, उहो 8 कलाकनि जो इंटरव्यू हो ऐं अहिड़े माण्हुनि सां ॻाल्हायां पई जेको बिल्कुलु बि सम्झ न पियो सघे। ऐं इन करे उन्हनि मूंसां कुझु सवाल पुछिया हुआ, जीअं तव्हांखे कीअं ख़बर कि इहो सच आहे? मां चयो छो त इहो कमु कंदो आहे, इहो कमु कंदो आहे। अगरि तव्हां पंहिंजे जीवन जे सिद्धांत ते लागू कंदव त इहो कमु कंदो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे प्रभु निर्भय हुयो कि उन्हनि चयो ॾियण जे बारे में, मूंखे पुछियो, मूंखे परखो ऐं उन्हनि चयो मुंहिंजे भवन में रोटी शइ हुजण ऐं सेनाउनि खे यूहन्ना खे चवणो आहे मां उनखे परखींदमि। मां आकाश जी खिड़कीअ तव्हांजे लाइ खोलींदमि, तव्हांखे मां हमेशह चवंदमि कि आसीस मिले ऐं तव्हां उहो कंदव ऐं ज़मीन ते बि तव्हांखे आसीस मिले। मां परखींदमि, सिद्ध कंदमि। उन्हनि चयो हा। उन जे बारे में मूंखे ॻाल्हाइनि पिया कि उन्हनि मूंखे हिकु ॾियण जी हर पक्ष जे बारे में। मां सम्झंदी आहियां कि माण्हू सम्झंदा कोन्हनि। मां हाणे सम्झां थी कि अचानक लॻे थो कि इहो सचपच नथा सम्झनि ऐं अचरज जी ॻाल्हि आहे कि परेशान थींदियूं आहिनि। ऐं पर मां सचमुच चाहियां पई कि असां काश सम्झी वठूं। कोशिशि कयो माण्हू खे माफ़ करण जी, उन बजाए नफ़रत करण जी। ॾिसो तव्हां कीअं ख़ुशि था थी वञो। कोशिशि त कयो, तव्हां उन जो नतीजो मिलंदो। तव्हांखे शत्रुनि सां नफ़रत न करणु खपे, उन्हनि जे लाइ प्रार्थना कयो कि उहे सुधरी वञनि तव्हांजे जीवन में। ऐं उन सां गॾु बि तव्हां छा कंदव, ऐं किताब में हिन जो लाजवाब किताब आहे जंहिंसां मां ॾाढो प्यारु कंदी आहियां। मुंहिंजो जीवन मटिजी वियो आहे। मुंहिंजी प्रार्थना आहे कि अॼु राति जो इहो संदेश ॿुधाईंदमि, इन तरीक़े सां माण्हुनि खे सम्झाईंदमि कि जेको इहो कोन था सम्झी सघनि उन जे लाइ मदद ऐं स्वास्थ्य जी उमेद आहे ऐं उहो जेके उपलब्ध थींदियूं आहिनि जंहिंजे करे जीवन बदिलजी वेंदो ऐं प्रभु उन जे वचन में कंदा, परखींदा। कोशिशि त कयो। मां चुनौती ॾियां कि तव्हां उन बजाए चओ कि बाइबल में इहो नथी सम्झी सघां, तव्हां उनखे कोशिशि कयो ऐं चङी तरह सम्झो। उहो चङी तरह तारीफ़ लाइक़ु हूंदो आहे। असां हिकु ई महिल गवाही ॾिनी हुई, मूंखे ख़बर कोन्हे कि असां ॾिसी करे इहो सिखिया हुयासीं कि न, पर जेको अद्भुत हुयो, उहो जेको मिलियो हुयो, तारीफ़ जे क़ाबिल हुयो, जेको पंहिंजे जीवन में मिलियो। ऐं इन करे मां तव्हांखे ॿुधायां थी त तव्हां हिकु यहूदी जेको किताबनि खे डिग करे
उन में बॉर्डर्स या बैरस या नॉबल मुंहिंजी किताब बैटलफील्ड ऑफ द माइंड बि हुन में डिग में हुई। जॾहिं उहो उनखे खणी करे मथे पियो रखे, उन जो रुख ईअं हुयो कुझु तरीक़े सां, उन मुंहिंजे मथां खिल कई ऐं पना फिराइण लॻो। आख़िर में उनखे उन में दिलचस्पी वधण लॻी। उहो किताब ख़रीद करे वरितई ऐं घर वठी आयो लिकी करे, छो त उहो कोन चाहींदो हुयो कि हुनजी यहूदी ज़ाल खे ख़बर पए मसीह में लिखल इहो ॻाल्हि आहे। त उनखे ख़बर कोन हुई, पर उनजी ज़ाल बि बाइबल पढ़ंदी हुई ऐं कोन लिकी लिकी करे उहो न चाहींदी हुई उनखे घोट खे ख़बर पए त इहे ॿई ज़ाल मुड़ुस ॻाल्हि पिया बुनियादी तरीक़े सां पंहिंजे मसीह खे उहे जवाब पिया ॻोल्हनि कि उहे ॿई हिकु लिखियल जी कोशिशि करण पिया। ऐं उन बैटलफील्ड ऑफ द माइंड पढ़ी हुई ऐं पढ़ण जे वक़्तु उन हिकु बाइबल वरिती हुई ऐं बाइबल पढ़णु शुरू कई ऐं उनखे महान उद्धार थियो। त जेकी सभु ॻाल्हियूं आहिनि इहो ॾाढी बढ़िया आहिनि। उन हिकु मां हुई जेकी मां विसरी वई हुयमि, उनजे घर उनजी उमिरि वॾी हुई, सचपच ॿुढी हुई ऐं उहो वृद्धाश्रम में रहंदी हुई। उन नर्सिंग होम में उन पंहिंजी माउ खे इहो ॿुधायो शुरू कयो ऐं पंहिंजे मसीहा मिली वियो आहे ऐं सचपच इहा यीशू इहो कयो हुयो, असलीअ में इहा ॻाल्हि थी हुई। ऐं जंहिंजे करे उहो कोशिशि कनि पिया कि उनखे चवंदी रहंदी हुई, उहो उथी करे प्रार्थना कंदी, उनखे प्रार्थना करणी पए त उहो उथी करे उहो प्रभु खे मोकिले जेको उहो करे सके उन जे लाइ। नर्सिंग होम में उहो हिकु ॾींहुं पंहिंजी बाइबल हुते खणी वई ऐं उहो पंहिंजी बाइबल विसारे वई। त उनजी मां उनखे पढ़णु शुरू कयो। उनखे इन जे पुट चयो, मां हाणे छो त इनखे विसरी वियो आहियां ऐं उनजे लाइ तव्हां मैत्री मर्कज़ लोक या कुझु बि ॾिसो, उनखे ज़रूरु पढ़ियो। पढ़ी करे उनखे पढ़णु शुरू कयो ऐं उहो जाम सुठी ॻाल्हि निकिती उन मां। ऐं उन्हनि चयईं कि तोखे ख़बर पइजी वई त इहा छा आहे, इहा सॼी यहूदीन अखाणी आहे, इन में इहो ई लिखियलु आहे। पंहिंजे सभु ॻाल्हि ॾिठई ऐं इहो नियम ॾिसो, मुंहिंजो मतिलबु आहे इहो हिकु यहूदी अखाणी हुई। ऐं त उन्हनि खां पोइ उन्हनि चयो, तव्हां मां केतिरनि उहो प्रोग्राम ॾिठो? उन्हनि चयो, मुंहिंजी मां आख़िरकार चयो हो, उहो हमेशह हिते ई हुया हर वक़्तु, ऐं असां उनखे ॾिसी कोन सकियासीं ऐं उन पंहिंजो जीवन मसीह खे ॾिनो। ऐं त इहो बि थी थो सघे तव्हांजे लाइ जीवन में ऐं जवाबु हुजे, तव्हांखे ख़बर हुजे कि तव्हां ॾिसी कोन था सघो, उहो तव्हां खां रहिजी वियो। इन करे मां तव्हां सां प्रार्थना थी कयां, निवेदन थी कयां, प्रभु जे वचन खे पंहिंजे जीवन खे हिकु मौक़ो ॾियो। छा कोई इन में आमीन चवंदो? ठीकु आहे, मां तव्हांखे चवां थी, मुंहिंजे वीचार सां हिते ई हुयमि। सभिनीनि खां पहिरीं प्रभु जे वचन सां गॾु रहो ऐं प्रभु जे वचन में रहो। जेको प्रभु चवनि था उनखे ग्रहण कयो। सभु कुझु ज़रिए पैदा कंदो आहे ऐं जेको उहो कुझु चवंदो तव्हांखे उन जे बिना कुझु न करिणो आहे। ऐं जीवन जेको मनुष्य ज्योति में आहे, मूंखे हमेशह इहो चवणु सुठो लॻंदो आहे, प्रभु जे वचन में जीवन आहे। त इहो सच आहे कि हिन वक़्तु जेको बि असांजो टीवी प्रोग्राम ऐं असांजी सेवादारी जो नालो लाइफ इन द वर्ल्ड खे ॾिसे थो ऐं उनखे ख़बर पए कि अलॻि अलॻि ॻाल्हियूं हुयूं, लाइफ इन द वर्ल्ड जेको मोकिलियो हो। ऐं जॾहिं असां इहो लाइफ इन द वर्ल्ड, इन करे मां सोचींदी आहियां कि शायदि इंजॉइंग एवरी डे लाइफ मुंहिंजो हर ॾींहं जो जीवन जो ऑप्शन आहे। इन करे मां चयो कि घणा दफ़ा असांखे ज़रूरी हूंदो आहे उन माण्हुनि जी घुर्ज पूरी कयूं, उन सभिनीनि जी देखभाल कयूं जंहिंखे ख़बर आहे कि छा करिणो आहे ऐं हुन जे लाइ बढ़िया क़दम खणूं। ऐं ज्योति, हर कोई इहो सोचींदो आहे हिन जे जीवन में मज़ो अचे ऐं इहो सुठो क़दम हो। ऐं ज्योति अंधेरे में चमकंदी आहे, अंधेरो उनखे ग्रहण नथो करे सघे, पाण में मिलाए नथो सघे, चुराए कोन थो सघे। उन में तव्हांखे इन जो मतिलबु ख़बर आहे, इहो प्रकाश आहे। जॾहिं तव्हांखे प्रकाश खपे तव्हांखे ख़बर पवंदी कि तव्हां उते नथा वञी सघो जिते इहो प्रकाश थो वञी सघे। प्रभु जे वचन जो प्रकाश उन अंधेरे खे ख़तमु करे छॾींदो जेको तव्हांजे मन में आहे, भावनाउनि में आहे, तव्हांजे अतीत में आहे, तव्हांजे हालतुनि में आहे, जेको तव्हांजे रिश्तनि में आहे। इहो असली किताब आहे जेको असली जवाबु ॾींदो आहे ऐं उन माण्हू लाइ आहे जेको असली फल पाईंदा आहिनि इन मां। इन करे तव्हांखे चवां थी, तव्हां इन मां गॾु रहो ऐं प्रभु जे वचन खे पालन कयो। उनखे शक्ति आहे सभु कुझु।
यीशु चयो यूहन्ना 6:63 में, मुंहिंजी ॻाल्हियूं उहा आत्मा आहिनि, जीवन बि आहिनि। इहो शब्द कोई सामान्य शब्द कोन्हे। इहो शब्द पूरो शक्तिशाली अलौकिक शक्तिअ सां भरियल आहे। उन में योग्यता हूंदी आहे। अंदरि वञण जी तव्हां ॿुधंदा आहियो, तव्हांजे मन जो नवीकरण थींदो। तव्हांखे ॾिसणु खपे, मां खोड़ दफ़ा हितां मथां ॾिसंदी आहियां कि जॾहिं मां कुझु चवंदी आहियां त अचानक हिन हफ़्ते के रोअण शुरू कयो, उमेद टकियल आहे। ऐं तव्हां उनखे चई सघंदा आहियो कि मैडम असांजी अवगाई पिया कनि, ऐं तव्हां चवंदव कि उन आराधना में उहो गानो थियो ऐं असां ॿुधी करे भाविक थी वियासीं ऐं असांखे रोअण अची वियो। तव्हां उमेद कयो, ऐं तव्हांखे ख़बर आहे उमेद तव्हांखे पहुचाईंदी, उन ज़रिए तव्हां अॻियां पहुचंदव, तव्हांजो भलो थींदो ऐं तव्हां उहो करे सघंदव जेको तव्हांखे करिणो आहे। ऐं तव्हांखे निराशा कॾहिं न थींदी। तव्हां कुझु बि अहसासु करे सघंदा आहियो ऐं तव्हांखे उहो सभु कुझु मिली सघंदो जेको प्रभु चए थो तव्हांखे खपे, तव्हांखे उहो मिलंदो। ऐं तव्हांखे ख़ाली भरोसो रखिणो आहे, उहो तव्हांखे सभु कुझु मिलंदो। तव्हां चाहींदा आहियो त तव्हां इहो कयो। आमेन। कल्ह मूंखे हिकु नंढो अलौकिक तजुर्बो थियो, इन करे मां ॿाहिरि वञी करे इहो सामान्य वरितो ऐं मां सोचींदी आहियां कि मूंखे शायदि इन मां ख़बर पए त तव्हां सुबुह जो स्टारबक्स वग़ैरह किथे वेंदा आहियो ऐं तव्हां कॾहिं जहाज में वेंदा आहियो, सभु पंहिंजी पसंदि जी किताबूं वठंदा आहिनि। अचो असां अख़बार था पढ़ूं, वाह इन में खोड़ सारी सुठी ॻाल्हियूं आहिनि। टाइगर वुड जी शानदारी वापसी, उन जे बारे में पढ़ूं था। मास्टर गोल्फ टूर्नामेंट में उन जी शानदार वापसी जे बारे में असां इन खे खोले करे वरी मालिक जे बारे में पढ़ंदा आहियूं। छा तव्हांखे ख़बर आहे कॾहिं कॾहिं मां कंहिंखे स्टारबक्स में वचन पढ़ंदे ॾिसंदी आहियां, मूंखे इच्छा थींदी आहे कि वञी करे उनखे ॿुधाए ॾियां। मां सोचींदी आहियां कि होशियारु, समझदार, अकुल वारा माण्हू आहिनि, उन्हनि जहिड़ा हिक बदिले असां खोड़ हज़ारनि खे ॾिसंदा आहियूं जेके सामग्री पढ़ंदा आहिनि। ऐं सचपच हिकु सुठो लेख आहे, चिंता जे बजाए ठाहियो आहे ज़मीन ते हिकु ॿियो मिटीअ जो खड्डो। इन सां मूंखे कुझु मदद मिलंदी। ओ वाओ, हिते हिकु पुराणी इंसानी खोपड़ी जी तस्वीर आहे। इहा थोरी डरावणी आहे। बचियल टुकड़ा असांखे ॿुधाइनि था इंसान जो विकास किथे थियो हो। मां इहो पढ़ां थी, मां इहो तव्हांखे ॿुधायां थी कि प्रभु कोन्हे कि उन मूंखे कोन ठाहियो आहे, कंहिं वक़्तु कोई कीड़े रेगींदे रेगींदे मूंखे ठाहियो अथई। ऐं इहो मूंखे ख़बर आहे कि मुंहिंजे लाइ कोई आशा कोन कंदो आहे, छो त प्रभुअ जो अस्तित्व कोन्हे, ना ई अलौकिक शयुनि जो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे हिकु टीवी प्रचारक जे बारे में जेकी हवाई जहाज आहे, ऐं इहो सभिनीनि खे गुस्सो ॾियारींदो आहे कि कोई बि शुभ समाचार ॾियणु कोन चाहींदो आहे, उनखे सवाइ इहो चवणो हूंदो आहे कि हिन खां पोइ कीअं कीअं थियो हुयो, छा थियो, वग़ैरह 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 शयूं जेके असां ख़रीद था करे सघूं वञी करे, नई गाॾी वरितऊं वग़ैरह वग़ैरह। ऐं उहे ॻाल्हियूं ॾिसूं आर्थिक जे विभाग में, वाह शयुनि जे अॻियां ॿुधी थो सघे, पर इहा छा चरियाप आहे। इथे लिखियलु आहे कि हालत सुठी थी लॻे, पर उहो सुठो थी था सघनि। तव्हांखे ख़ुशि थियणु न घुरिजे, छा त इन खां पोइ उहो ई लिखियलु आहे कि तव्हां बिगड़ी वई आहे। इन में इहो ई लिखियलु आहे बिल्कुलु, पर मां हिन खे ॿाहिरि कढी थी सघां। ऐं मूंखे ख़बर आहे कि प्रभु सभु कुझु करे था सघनि। भलो ई जेको बि ॻाल्हि आहे अख़बार में लिखियलु आहे, पर मां ॿुधायां थी कि मुंहिंजे तरफ़ इहा ई ॻाल्हि आहे कि प्रभु सभु कुझु करे था सघनि। मां जेको बि कयां प्रभु मुंहिंजे लाइ कंदा। मां तव्हांखे छा ॿुधायां, कहिड़ी ॻाल्हियूं ॿुधायां, छा न ॿुधायां। अहिड़ी ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांखे सिखणियूं आहिनि। ऐं ॾिसो इन मैगज़िन में वरिती आहे ऐं लॻभॻि उन पने ते इहो ई लिखियलु आहे। इन में ॾिसो अधु नंगी माईअ जी तस्वीर हुई, पर मां तव्हांखे ॿुधायां थी कि हिन जो छा हाल आहे। उहो तव्हांजे लाइ प्रोत्साहित करण वारो न हुयो, हिन करे मां हुनखे पारे करे फिटी कयो, छाकाणि त ख़बर अथव तव्हां उन ॻाल्हियुनि ताईं न पहुची वञो। ठीकु आहे, हिकु नई ॻाल्हि जेके ॿुधायां,
मुंहिंजो प्यार जैसी सां गॾु 2 सालनि जो। इहे सभु ॻाल्हियूं हिन में भरियल आहिनि। अचो अॻियां ॾिसूं था। हा, अंगरक्षक सॼा ॾींहं खोले छॾिया आहिनि। मां उन कलाकारनि जो नालो कोन थी खणां जेके इहे ॻाल्हियूं लिखंदा आहिनि इन में ऐं उन जा छा संबंध आहिनि प्रेमीअ सां गॾु। मां सचपच उत्साहित थी पवंदी आहियां कि मूंखे सुठो महसूसु थिए। मूंखे ईअं लॻंदो आहे शक्तिशाली आहियां ऐं उन ज़ाइफ़ वांगुरु आहियां। पंहिंजे स्टार ते गुस्सो कंदी आहियां ऐं असल हुन जी दिमाग़ी हालत ठीकु कोन्हे। हिकु बि जेके फिल्म कलाकार हूंदा आहिनि जेके उन्हनि खे ख़बर हूंदी आहिनि का उन्हनि जो जीवन छा थो हले, उहे हिक ॿिए खे मारींदियूं आहिनि, बंदि कंदियूं आहिनि। ख़बर अथव? ॾिसो इहो खोड़ कोन्हे। अचो त इन मां हिकु था खणूं। जेको किराणे जे दुकान जे बारे ते मिलियल हुई ऐं लिखियलु आहे कि कुतनि जी लड़ाई जी आखाणी। मूंखे इन में दिलचस्पी आहे। कीअं कुता हिक ॿिए खे मारण जी कोशिश में छा कंदा आहिनि। ओ वाओ, इहो प्रोत्साहित थो करे। ॿुधायो खोड़ ज़रिए माण्हू केतिरो चवंदा आहिनि। ख़बर अथव जॾहिं तव्हां इन तरीक़े सां ॾिसंदा आहियो तव्हांखे ख़बर पई वेंदी आहे, तव्हां चङी तरह सम्झी सघंदा आहियो। पर मां चवणु थी चाहियां कि तव्हां शैतान सां ॾाढो गुस्सा आहियो ऐं उनखे प्रभु जे वचन सां अद्भुत कयो जी उहो तव्हांखे तंग न करे ऐं तव्हां अॻियां वधी सघो पंहिंजे जीवन में। ऐं उहो सम्झी न सघंदा आहिनि, असल में धोखो खाई छॾींदा आहिनि। बाइबल में इहो ई लिखियलु आहे कि तव्हांखे सम्झणु खपे। जेकी ॻाल्हि आहे बिल्कुलु सच आहे। तव्हां किताबु वठो, उन ते प्रार्थना कयो, उनखे सम्झो ऐं प्रभु खे चओ कि तव्हांखे छा खपे। तव्हांजी मदद ज़रूरु थींदो ऐं तव्हांजो भलो ज़रूरु थींदो। तव्हांखे इहो सम्झी करे उते पहुचणो आहे। तव्हां उनखे गहराई सां सम्झो। आमेन। असां ॻाल्हि कंदा पिया आहियूं वचन शरीर खे धारण कयो आहे ऐं असांखे इहो मनुष्य जे विच में रहिया आहियूं। वचन मञियो असांजा प्रभु मसीहा ऐं आदि खां असां सां गॾु हुया। उन खां बिना हिकु बि शइ पहिरियों कोन हुई ऐं असां इन ज़रिए सभु कुझु ठाहियो वियो आहे। शरीर धारण कयो ऐं असांजे विच में रहिया, मरिया। इन वचन असांजे लाइ पापनि खे मारियो ऐं उन पापनि खे हटाए छॾियो जीअं असांखे सभु कुझु मिले ऐं उहो जिया पिया आहिनि असांखे जीअं असां सभु कुझु करे सघूं प्रभु जे प्रति। आईंदा कॾहिं बि प्रभु जे वचन वटि ईअं न वञो जीअं उहो कोई फर्ज़ु हुजे। जीअं तव्हांजो प्रभु जे प्रति फर्ज़ु हुजे, हर हिकु ॾींहुं अध्यान पढ़ो, उहो कमु कयो। ईअं वञो ॼण तव्हांजो जीवन हुजे। इहो मुंहिंजो जीवन आहे, इहो मुंहिंजो भोजन आहे, इन जी शक्ति मूंखे मिले, इहो मूंखे बचाईंदो आहे जॾहिं मां मुश्किल में हूंदो आहियां, इहो मूंखे कमु कंदो आहे, मुंहिंजी निराशा परे कंदो आहे। मां माण्हुनि खे प्रभु जे वचन सां प्यार ऐं सम्मान करणु ॾिसणु थी चाहियां। असल में उन ॻाल्हियुनि जे मथां वञी करे मां चुकी आहियां ऐं सोचींदी आहियां कि तव्हांखे ॿुधायां थी। मौक़ो ईंदो आहे जॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदी आहियां, बाइबल खे चुमींदी आहियां, ओ मुंहिंजा प्रभु, मूंखे यादि आहे मां किथे हुयमि इन वचन खां पहिरीं। मूंखे यादि आहे जॾहिं अगरि सभु कुझु मुंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां कोन थो थिए, छड़ो हिकु प्रतिक्रिया आहे ॼाणा थी जेके मूंखे गुस्सो ऐं दुखी कंदी आहे। उहो मूंखे आज़ादु कयो आहे ऐं मां पंहिंजी मर्ज़ीअ में न हलणु ॾींदमि ऐं ख़ुशि रहंदमि। छा तव्हांखे ख़बर आहे इहा कहिड़ी बि ॻाल्हि थींदी आहे जॾहिं तव्हांजी मर्ज़ी कोन हलंदी आहे त तव्हांखे छा महसूसु थींदो आहे? तव्हां सॼो ॾींहुं ख़ुशि रही सघंदा आहियो। ख़बर अथव? तव्हां हुनखे रखो प्रभु जे वचन में। बाइबल में 2 थिमोथियुनि में चयो आहे कि वचन असांखे आसरो ॾींदो आहे, फ़ाइदो कंदो आहे ऐं असांखे ॾोह ॿुधाईंदो आहे, चेतावनी ॾींदो आहे, सम्झाईंदो आहे, प्रोत्साहित कंदो आहे। 2 थिमोथियो 3:16 जे हिसाब सां असांखे सेखारींदो आहे असांखे छा खपे ऐं छा न खपे। उहा शिक्षा ॾींदी वेंदी आहे जेकी क़ीमती हूंदी आहे। छा कॾहिं वचन तव्हां सां ॻाल्हायो आहे जॾहिं तव्हांखे ॾाढी तकलीफ़ हूंदी आहे या जॾहिं तव्हां फ़ैसिलो कंदव कि तव्हांखे अचानक तव्हांखे कुझु ॿुधणु ईंदो कि तव्हां छा था चाहियो ऐं तव्हांखे छा करणु खपे? तव्हांखे ख़बर पवंदी कि इहो वचन तव्हांखे ॿुधाए रहियो आहे छा करणु खपे ऐं उन अठ जी तरफ़ हलूं था।
मां हिन हफ़्ते सेखारणु चाहियां थी कि मसीह में हुजण सां छा मतिलबु आहे। वचन में रहणु ऐं मुंहिंजे जीवन जी ख़ासि ॻाल्हि आहे, असांखे हर रोज़ु थोरो घणो न करिणो पवंदो आहे, बल्कि असांखे प्यारु करिणो आहे, उन ते ध्यानु लॻाइणो, उन हिसाब सां असांखे ख़बर पवंदी कि असां छा था चाहियूं ऐं छा खपे, असांखे छा था ठाहियूं। ऐं उन शुरूआति में तव्हांखे ख़बर पवंदी कि तव्हांजो जीवन जाम सुठो आहे ऐं तव्हां उन सां प्यारु कंदव ऐं तव्हां उते बीहंदव। मां कल्ह राति जो 2 वचननि खां शुरूआति कई हुई। असांखे सचपच राज्य में प्रवेश करिणो आहे त इहो ज़रूरी आहे। असां उनखे पंहिंजे जीवन जे कानून वांगुरु न सम्झूं, बल्कि राज्य में प्रवेश करण जे लाइ असांखे उन तरफ़ नंढे वांगुरु। हिकु ॿियो वचन आहे जंहिंजे बारे में पौलुस चए थो कि मूंखे ॾाढो डपु थींदो आहे कि शैतान तोखे धोखे ॾियण वारो आहे ऐं तोखे पुठियां वठी वेंदो, ऐं उन्हनि चयो कि इनखे सरलता सां पढ़ो। ऐं उहो ॿार जेको सरलता सां कढी आहे ऐं प्रभु चाहींदा आहिनि कि असां आहियूं, ऐं ॾाढो जाम सवलो आहे, प्रभु जो वचन आहे। मूंखे विश्वास आहे कि सभिनीनि खां वधीक मूंखे विश्वास आहे, हर ॻाल्हि सम्झी नथी सघां, पर विश्वास आहे उहो मुंहिंजे लाइ जीवन में कमु कंदो आहे। मूंखे पंहिंजे वीचारनि सां वधीक उन ते विश्वास आहे, मूंखे ॿियनि जे माण्हुनि सां वधीक इन ते विश्वास आहे, ॿियनि जी भावनाउनि सां वधीक इन ते विश्वास आहे। मां हमेशह इन में 100% कामयाबु थींदी आहियां, पर मूंखे विश्वास आहे कि इहो इन जे करे ई थींदो आहे, ऐं मां धन्यवाद कंदी आहियां प्रभुअ जो। आमेन। तव्हांखे ख़बर आहे कि इज़राइली में मिस्त्रियुनि जे बंधन सां मुक्त कीअं कयो हो ऐं असांखे नए जीवन में कीअं पहुतायो, ऐं उन जे करे उनखे असां मुक्तिदाता चवंदा आहियूं ऐं स्वीकार कयो आहे। शुरू करे असां में सोचींदा हुआसीं इहो ॾाढो सुठो आहे, शांती महसूसु करणु जेको तव्हां कंदा आहियो जॾहिं शुरू में तव्हांजो पाप माफ़ थी वेंदो आहे, ऐं उहो थींदो आहे। घणेई ॼणा इहा यादि आहे कि तव्हां प्रभुअ सां गॾु पंहिंजी चाल शुरू कई हुई ऐं तव्हांखे ख़बर पई रोमांचक प्यारु आहे, ऐं तव्हां हर वक़्तु छड़ो प्रभु जे साम्हूं ॻाईंदा आहियो कि तव्हांखे ख़बर आहे कि प्रभु छा था चवनि। तव्हांखे जंगल मां हिकु नंढी यात्रा कराइणी पई हुई उते पहुचाइण लाइ, ऐं जंगल इज़राइलियूं लाइ जंगल ई हुयो, पर असांजे लाइ उहो जीबती थी सघंदो आहे, छाकाणि त उहा नंढी यात्रा जेकी हुई उहा असांखे मथे आणींदी भावनाऊं, इच्छाउनि ऐं वीचारनि सां गॾु। उन ज़रिए असां आत्मा में पहुचंदासीं। सभिनीनि खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असांखे सम्झणु खपे ऐं असां उन जो हिसो कीअं ठहूं, ऐं उन हिसो असांजे जीवन में हूंदो आहे जेको असांजे मन, इच्छा ऐं असांजी आत्मा जे अनुसार जेको भावनाउनि सां गॾु जुड़ंदो आहे। पर शरीर में जेको असां चाहींदा आहियूं उहो असां सां अची करे, असांखे अंदरि अची करे असांखे सभु कुझु सेखारींदो आहे, असांजे अंदरि वेही करे उहो सुधारींदो आहे। उहे ॻाल्हियूं जेकी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, प्रभु चाहींदो आहे कि असांखे ध्यानु ॾियूं, उलझाइणु चाहींदो आहे, ऐं उन ज़रिए असांखे मसीह खे पंहिंजे मुक्तिदाता खे ग्रहण करणो पवंदो आहे ऐं जीवन में हिकु कमु करणो पवंदो। असांखे इहो सभु सिखणो आहे ऐं अलॻि अलॻि तरीक़े सां सोचणु खपे, वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। इन जंगल जे सफ़र चाहियूं था कि जेको असांखे संबंध जोड़े ऐं असांखे उलझाए करे पोइ उहो सभु कुझु ॾे। जेतिरो जल्दी प्रभु खे असां उहो करणु ॾींदासीं जेको उहो करणु था चाहिनि, असांखे ओतिरी शांती मिलंदी। पर मां तव्हांखे कुझु ॿुधाइण थी चाहियां, तव्हांखे इहो ख़बर कोन्हे, तव्हांजी अखियूं खुली वेंदियूं सच सां। प्रभु तव्हांखे कुझु करण लाइ चवनि था। तव्हां प्रभु जे वचन में कुझु ॾिठो आहे, जेको बि कोई ख़ासि तरीक़ो आहे जंहिंजे ज़रिए प्रभु तव्हांखे कराइणु चाहे थो। इहो ख़ासि कोन्हे कि तव्हां उन सां सहमत आहियो या कान आहियो, छा तव्हां महसूसु कंदा आहियो। इहो जाम सरल आहे। तव्हां जेतिरो जल्दी प्रभुअ खे पंहिंजे जीवन में प्रभु ठाहींदव, तव्हां ओतिरा ई ख़ुशि थींदव। ख़बर अथव, मसीह में विश्वास करण जे करे प्रभु जे वचन जे बारे में ॾाढो ॿुधाईंदा आहियूं, पर मां हिकु पक करणु थी चाहियां कि तव्हां सम्झी वठो, प्रभु जे वचन सां वधीक कुझु क़ीमती कोन्हे। असांखे रस्तो ॾेखारींदो आहे, उहो रस्तो ॾेखारींदो आहे जीवन जीअण जो, जेको प्रभु चाहींदा आहिनि असां जीऊं, जीअं असांखे उहो मज़ो मिली सके जेके असां चाहींदा आहियूं। प्रभु जो वचन असांखे प्रोत्साहित कंदो, सुधारींदो आहे, तसली ॾींदो आहे, धको ॾींदो आहे, असांखे सजा ॾींदो आहे, असांखे इहो बि ॿुधाईंदो आहे कि उन जे करे असां छा सिखियो, ऐं ख़ुशि रहो उन में जीअं उहो असांखे चवनि था। बाइबल जे हिसाब सां प्रभु जेको बि चाहींदा आहिनि उहो सुंदर हूंदो आहे, जंहिंमें शामिल आहियूं। तव्हांजे जीवन में मथां हिन वक़्तु अहिड़ा पक्ष हूंदा जेके तव्हांखे एतिरा सुंदर कोन लॻंदा हूंदा। तव्हां चाहींदव कि इन जा वर्ताव
घटिया आहिनि, पर प्रभु चाहिनि था तव्हां इनखे सुञाणो, इन मां सिखो ऐं तव्हां उनखे स्वीकार कयो जीअं जेका वचन आहिनि जंहिंसां मदद मिले। प्रभु तव्हां सां प्यार थो करे, उन तव्हांखे ठाहियो आहे कंहिं अद्भुत कम जे लाइ, तव्हां हुनखे विसारियो न। प्रभु जी महिर। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।